नासिन ब्रेकिंग न्यूज़ है जामशोरे में अवां सां शेयर कयूं पिया। यूसुफ मिस्री खोसो जे रहवासियुनि जो लम्स इंतज़ामिया ख़िलाफ़ मुज़ाहिरो। रहवासियुनि पारां 2 किलोमीटर पैदल मार्च करे इंडस हाईवे ते धरणो हंयो वियो आहे। अहम ख़बर खां नासिन अवां खे आगाह कयूं पिया। जामशोरे में यूसुफ मिस्री खोसो जे रहवासियुनि लम्स इंतज़ामिया ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। रहवासियुनि पारां 2 किलोमीटर पैदल मार्च करे इंडस हाईवे ते धरणो हंयो वियो आहे। लम्स इंतज़ामिया ॻोठाणनि के अच वञ जो रस्तो नथी ॾे। ॻोठाणनि पारां इहा शिकायत कई वई आहे। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर अली मुराद चांडियो असां सां लाइन ते मौजूद आहे। अली मुराद, इन हवाले सां वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। ॿुधाईंदो हलां त जामशोरो लम्स जेका यूनिवर्सिटी आहे उनजे भरिसां क़दीमी ॻोठ आहिनि। ॻोठ मिस्री खोसो ऐं ॻोठ यूसुफ खोसे जे रहवासियुनि लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी इंतज़ामिया ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। संदन चवणु आहे त लम्स यूनिवर्सिटी इंतज़ामिया बिना जवाब जे जेको असांजे अच वञ जा जेके लंगर आहिनि, रस्ता आहिनि, उहे बंदि करे छॾिया आहिनि ऐं हिफ़ाज़ती क़दमनि जे नाले सां जेको आहे ॻोठ ते चौधारी जेका ॾियारे छॾी आहे, जंहिंजे करे असांखे अच वञ में सख़्तु मुश्किलातूं पेश अची रहियूं आहिनि। संदन चवणु आहे त लम्स इंतज़ामिया कुझु वक़्तु अॻु हिकिड़ो गेट जेको आहे ॻोठाणनि लाइ ॾिनो हो, जंहिंजे ज़रिए उहे हितां ईंदा वेंदा हुआ, पर हाणे जेका इंतज़ामिया पारां उहो गेट बि बंदि कयो वियो आहे, जंहिंजे करे शागिर्द जेके हितां जा रवासी आहिनि उहे हिते जेके आहिनि बंदि थी विया आहिनि। उन्हनि जो निकिरणु जेको आहे ॾुखियो बणिजी वियो आहे। ऐं हिननि जो चवणु आहे त हिन मामले ते असां अदालत सॻोई सां बि राब्तो कयो आहे, मुख़्तलिफ़ वक़्तनि ते एहतिजाज बि कया आहिनि ऐं यूनिवर्सिटियुनि सां ॻाल्हियूं बि कयूं आहिनि, पर उन बावजूदि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ॻोठाणनि खे तंग कयो पियो वञे ऐं रस्ता जेके आहिनि बंदि कया पिया आहिनि। जीअं मां इहो बि ॿुधाईंदो हलां त इन सिलसिले में असां यूनिवर्सिटी इंतज़ामिया सां बि राब्तो थियो आहे। उन्हनि जो चवणु आहे त जेको ज़मीन आहे, जेका ॻोठनि जी ज़मीन आहे, उहा लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी जी आहे ऐं जेको असां उनखे हिफ़ाज़ती जेका दीवार ॾियारी आहे त मथां न केरु कब्ज़ो न करे। ऐं इन्हनि जो इहो बि चवणु आहे त यूनिवर्सिटी ज़मीन ते कुझु जेका ज़मीन आहे हुन ते कब्ज़ो थी चुको आहे ऐं वधीक अगरि असां कब्ज़ाखोरनि खे ज़मीन जेका हवाले न कंदासीं, उनजे करे हिफ़ाज़त असां दीवार ॾी आहे ऐं जेको गेट आहे उहो बंदि कयो आहे। जी ठीकु आहे, तव्हांजी वॾी महिरबानी अली मुराद तफ़सील खां आगाह करण जे लाइ।